महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो यो सदका फितर ईद का पहिरियों अदा कर। इन जी वॾी फज़ीलत आहे। सदका फितर ईद का पहिरियों अदा करणु मुस्तहब आहे, ईद का बाद अदा करणु वाजिब आहे, यादि रखो। लेकिन जेको ईद नमाज का पहिरियों अदा तो करे तो उन जे लाइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मन अद्दाहा क़ब्ल सलाती फ़हिय ज़कातुन मक़बूलतुन, त जेको ईद का पहिरियों इनके अदा तो करे त ही हिकु मक़बूल सदको आहे जो बारगाह इलाही में मक़बूल। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम तरगीब ॾींदे फरमायो त ईद खां पहिरियों अदा कयो, छो जो जेके ग़रीब ग़ुरबा आहिनि जंहिंखे ताक़त न आहे ईद जी ख़ुशियुनि में शरीक थियण जी, उन्हनि खे कुझु न कुझु दस्तियाब थी वञे, उनखे नसीब थी वञे, त पोइ छा थींदो, तव्हांजो सदको जेको आहे मक़बूल थी वेंदो। वमन अद्दाहा बअद सलाती फ़हिय सदका फ़हिय सदक़तुन मिन सदक़ात, जेकॾहिं उन नमाज़ ईद खां बाद जॾहिं बि अदा कयो त पोइ बि क़बूल आहे, लेकिन पोइ हिकु सदकनि मां हिकु सदको आहे, त इन जे करे बहितर आहे पहिरियों अदा कयो वञे।